इन शख्स में वरी होश मोटी आहे ऐं मूं साईं जो मोइज़ो जॾहिं बि मदीने वारे साईं वटि नओं ईंदो न माण्हू को काफ़र नओं माण्हू साईं ते नज़र पवंदी त काठ माना ॻाल्हाइण सभु कुझु बंदि वरी साईं ॻाल्हाईंदा त भली करे अचे पोइ साफ़ सुभान अल्लाह जेसिताईं साईं न ॻाल्हाईंदो त बबू बीठो आहे न ईअं बीठो सुभान अल्लाह साईं जो मोइज़ो मदीने जे साईं जे जिस्म मुबारक में 4.5 पहलवान जी ताकत हर वक्त मौजूद हुई सुभान अल्लाह हर वक्त सुभान अल्लाह प्यारा मुसलमान भाइयों हाणे उन जवान उठ खपाइण वारे पोइ खे चयो अदा तूं त होशियार करी तूं त सम्झई न पोइ चयो अदा मां छा सम्झां महबूब तोसां ते ॻाल्हायो दंदन मुबारकनि मां नूर जूं लाइटूं सुभान अल्लाह जिन लाइटुनि में मदीने जूं खजूं चमकियूं सुभान अल्लाह जबल चमकिया खड़ी नैन खुमार जानाज़ कयूं नज़र सूरज शाफ़ों झकियूं हुमानो कमर तारा कचो ताए बचा मुझो देखी दे दिल भर ओए झको चोल जोहर मुझे जान बजे ते जमाल से वरी उछली उन खां पोइ खे चयो तूं खणी हकल करी होशियार करी हुन चयो मां हकल छा कयां उन महबूब ॻाल्हायो तोसां ते मूं मथे जे ज़ुल्फनि खां वठी पेरनि जे नोन ताईं पे जांचो त ख़ालिक ठाहियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह ख़ालिक ठाहियो सुभान अल्लाह छा त नेण हा छा त पेशानी छा त साईं जो सीनो छा त साईं जा हथ मुबारक छा त साईं जा दंद मुबारक छा त सोने जा ज़ुल्फ मुबारक छो न चवनि जिन जा कसम रब कया सुभान अल्लाह रब कया सुभान अल्लाह अजमल असल अकमल किथे मेरे अली किथे तेरी सना मुश्ताक अखियां किथे जाओ अड़िया इतने तो सभी जा अकली खूब से सखी सुल्तान मोहम्मद बाहू रहमतुल्लाह अलैह फरमाए तो चढ़ चला तू कर रुशनाई तारे तेरे जिक्र करे दे हो पर तेरे जिया कई चढ़ दे साडे सजना बाज अंधेरा हो और मैं तो चंद तो जरा सब उम्र सिद्ध उम्र तो मुझे महबूब जो नूर दुनिया में न अचे हा तो ऊंधाई ऊंधाई अवा मिन खां या ऊंधाई सफ़ा न थी सघे मुझे महबूब जो नूर जो कमाल ये सॼी दुनिया के एतिरी रोशन प्यारा मुसलमान भाइयों हाणे उहे माण्हू पिया चवनि जो कुझु थियो पैसा विया उठ वियो तो डोली में हिकिड़ी कुंवार वेठी हुई काफ़िले जी उन पर्दो हटाए क्या मां अहिड़ियूं ॻाल्हियूं न करियो जे इहो महबूब न आयो मां पंहिंजी शादीअ जा ज़ेवर विकिणी खपाए अव्हां खे उठ फले ॾे सुभान अल्लाह माण्हू जो तो सुञातो आहे कि मूं सुञातो न आहे पर जेको महबूब आयो उनजो चहिरो कूड़ वारो हुयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह चहिरो मूं त कॾहिं कोन अहिड़ो नूरी चहिरो अहिड़ो हसीन चहिरो मूं कॾहिं कोन सुभान पिता फरमाए जो जखरे जहिड़ो जवान ॾिसो कोन में मोहर मिलनी मुरसल सरस संदस शान फकान काब कौसैन ओ अदना मुयस्सर छस मकान वो आगे जो इंसान
ये हाथी मेरे महलो एक किस्म जी हिकड़ी रिवायत सुने अबू बकर सिद्दीक का सुभान अल्लाह साईं करीम जी 8.5 साल उम्र अबू बकर थे 8.5 साल वापार में सलाह केदा ने हिते जूं शयूं वठी वठी माण्हू बेज़ार थी पिया हितां जूं शयूं ॿियनि मुल्कनि में हली खपायूं उतां जूं शयूं वठी पंहिंजे मुल्क में खपायूं ॾाढो वापार भलो थींदो सभिनी वापार हाणे असीं सभु संबत करे काबीनेट ठाहे उठ तयारु कयासीं रातों रात सुबुह जो काफ़िला निकिरंदा ते वक़्त में सुबुह थी हज़रत अबू तालिब भी तैयार थियो आमिना जे लाल 8.5 साल की उम्र में पूछो चाचा केड़ा संबता केड़ा तैयारी आ हज़रत अबू तालिब अर्ज़ कयो सोना घर में उजो असां वञूं था वापार करण शाम मुल्क जो इरादो कयो आ अवां जेड़ा कपड़ा भी वठी ईंदुसि अवां जेड़ा जेका शइ चवंदा वठी ईंदुसि अवां घर में रहो मदीने जे मीर फरमायो मुझा चाचा अबू तालिब अज मुझो बाबू हुजे हाथ मुखे छॾे कोन वञे हा तू चाचो इन जे करे सलाह कोन थो वरी हज़रत अबू तालिब मुस्तफा महबूब ते सरदारी कोन हा पाण फरमायो मुझा नूरे नज़र छा इरादो आहे हलण जो चाचा मां भरो सुभान अल्लाह हज़रत अबू तालिब तैयार करे साईं खे वठी आयो अरबन एतराज़ कयो था नंढड़ा ॿार एॾो वॾो सफ़र आहे बुख वञा गर्मी सर्दी से अबू तालिब फरमायो अव्हां खे तकलीफ़ कोन्हे मां पंहिंजो शहज़ादो पाण संभालंदुसि जंहिं वक़्त में काफ़िलो मके पास निकितो शाम मुल्क में रवानो थियो शाम जे बॉर्डर ते मुझा प्यारा मुसलमान भाइरो हिकिड़ो ॻोठ हो जंहिंजो नालो हो बुसरा उन ॻोठ जो वॾो आलिम हो वॾो पादरी हुयो जंहिंजो नालो हो बोहीरो आलिम रात जो सुतो पियो त ख्वाब में इशारो थियोसि मौलवी साहब मुबारक हुजनि सुभाणे तुंहिंजे मदरसे खां आख़िर ज़मान नबी गुज़र उनकी निशानी है तो तुझे मदरसे जे अॻियां मरणा है छाव वारो आहे इते काफ़िलो बीहंदो तू छाव में निहारज केॾा वो महबूब पियो हलंदो बीहंदो छाव ओॾा पई डोड़ंदी सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर लब्बैक 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 या रसूल अल्लाह प्यारा मुसलमान भाइरो हाणे वो मौलवी साहब रात जो उथी पियो आहे दीनार जो बुहारो हथ में आहे पंहिंजे मदरसे खे बुहारी थो ॾे पंहिंजे मदरसे खे ज़िबा थो करे शागिर्द उथारी ख़लीफ़ा उथारी वञो तेजियूं गॾु कयो उठ गॾु कयो कासाई वठी अचो और नगर न्याज़ तयारु कयो सुभाणे मुंहिंजो प्यारो महिमान थो अचे मौलवी साहब चवनि हितां जो काफ़िलो साईं जो गुज़रंदो त भला नाश्तो त कराए सुबुह जो नाश्तो त कराए उथी पियो शागिर्द हैरान सुबुह थी आहे मौलवी साहब अरब वारे रस्ते ते गोॾा भञो वेठो आहे हू अॼु कुर्ब करे मुंहिंजे कखड़नि में मुंहिंजो टंड खां सुहिणो यार ईंदो कुर्बान वञाउन रस्ते तां जंहिं रस्ते सां कुर्बदार ईंदो मौलवी साहब जूं अखियूं उन रस्ते में फेरे पवंदे सां
चवंदी सान अल्लाह रही वञ रात बंभोर में साईं रही वञ रात बंभोर में उठत आरे नाम जामिया उठत आरे नाम जामिया बाबू अठदी सोन चवंदी सोन अल्लाह रही वञ रात बंभोर में सुभान अल्लाह काफ़िलो साईं जो ज़ाहिर थियो हुन वण वटि आया हाणे लाज़िम आहे साईं नंढो ॿार खे ख़बर कान्हे हर को पियो चयो त हेॾां थी त वॾे खे जॻह ॾे साईं वरी हेॾां वञो हेॾां थी वियो त हितां वॾे खे विया पर मौली साहब उन काफ़िले वारनि में जांचे पियो छा जेॾां मदीने वारो साईं पियो बीहे उन सुभान अल्लाह जेॾां साईं पियो घुमे शाम जो रुखो सुभान अल्लाह समझी वियो त महिमान हिन आख़िर ज़मान नबी हिन काफ़िले निशानी लॻी पर हाणे ज़ाहिर न पियो करे साईं अबू तालिब उन काफ़िले जो सरबराह हुयो उहो पादरी आलम साईं अबू तालिब सां मिलियो साईं अॼु असांजी रब पाणी पी वञो अॼु असांजे घर नाश्तो करे वञो साईं अबू तालिब फरमायो मौलवी साहब हे असांजो लंघा रोज़ हितां गुज़रंदा आहियूं कॾहिं तो सुलेमानी चांहि जो बि कोन पुछो अॼु हेॾी निबड़ सां दावतूं छा मक़सदु छा आहे चवण लॻो मौलवी साहब साईं हिते रात जूं ॻाल्हियूं कोन थींदियूं तुंहिंजी रमज़न खे मां छा ॼाणा जंहिंमें इसरार बि आहे इक़रार बि आहे सुभान अल्लाह जंहिंमें इसरार बि आहे इज़हार बि आहे तुंहिंजा इशारा कीअं सम्झा जंहिंमें इनकार बि आहे इक़रार बि आहे सुभान अल्लाह ॿियनि दोस्तनि जो सही मौलवी साहब जी चाह में चाह आहे लफ़्ज़ मोहबत वारा दावत में मोहबत वारा लफ़्ज़ भरिया था मौलवी साहब जी दिलि न तोड़ियो हलो दावत खाओ हाणे सभई वल्ला वल्ला हलिया सामान हेठि लाहे रखूं आमिना जे लाल फरमायो चाचा अवां वञी दावत खाई अचो मां जे सामान ते रखवालो थी सुभान अल्लाह पासे में वेठो आजू बच्चू लकीरूं कढे सुभान अल्लाह सामान वटि वेठो आहे मौलवी साहब दरवाज़े ते बि महिमाननि जो इस्तक़बाल कयो सभु जणे महिमान मदरसे में दाख़िल थी विया साईं अबू तालिब खां मौलवी साहब पुछो अवां सभु अची विया आहियो या अवां जेको माण्हू ॿाहिरि रहियो आहे साईं अबू तालिब फरमायो मौलवी साहब असां वॾड़ा त सभु अची विया आहियूं पर असां सां गॾु हिकिड़ो शहज़ादो आहे उनखे बुख कान लॻी आहे उहो चवे थो त अवां दावत खाई अचो मां अवां जे उठनि जो ऐं सामान जो रखारो थी थो वियां मौलवी साहब दवा कई अबू तालिब ऐं अवां जे सामान उठनि जो रखारो लाइ हे वमार सल्लल्लाहु अलैहि रहमतन लिल आलमीन हे ॿिन्ही जहान जो रखारो आहे सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी प्यारा मुसलमान भाइयों मौलवी साहब तकड़ो मामा बंद करे मंडे वियो हे अबू तालिब जो फरमाए मां बि ॾिसां पियो धूड़ में गोदा भॼी मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अॻियां वई हाणे सी ॻाल्हि आहे कीअं साईं हेठि कंदिरो झुकाए वेही महबूबन लीका पे कढिया कई वक्त मौलवी साहब अर्ज़ मोॾे नेण खणी मुंहिंजा
दिल पर खिल जब खोड़ पुनल मुझो तू पुनल सुनो बिहार कसे नेम त मथे ॻाल्हि हाथ ऐं मुर्गी मथे निहारियो त मौली साहब मूंखे सुञातो आहे न त वॾनि खे खाराए छॾिया पर मूंखे सुञातो आहे साईं फरमायो मौली साहब वॾा सभु तुंहिंजा महिमान थियण मूंखे खाइण पीअण जी ज़रूरत कान्हे मौली साहब अर्ज़ कयो सोना खा या न खा कुर्ब जा कदम मुंहिंजे मदरसे में त घुमा अंदर त हल साईं अंदर हलिया मौली साहब पुठियां पुठियां ॿाहूं वधी पियो अचे साईं अॻ में वञे पियो जेके ॿिया कुरैशियुनि जा माण्हू हुआ आंगरियूं वात में अची वियूं मौली साहब हिन शहज़ादे में छा ॾिठो आहे बल्कि हिकिड़ो तख़्तो हुन ते कुर्सी सी ॻाढ़ियल हुई मदीने जे मीर खे हुन कुर्सी ते विहारे तरह तरह जा ताम अची विया मुझा प्यारा दोस्तों फल फ्रूट लगी वया चाशनियूं बिरयानियूं लगी वयूं मिठे जा किस्म लगी वया हाणे असां मौली साहब खे चयो साईं हेठि अचो असां सां गॾु खाओ साईं अबू तालिब खे मौली साहब अर्ज़ कयो साईं अवां खाओ अवां जो बच्चो खचो खाईंदासीं मानी मिली पवंदी वक़्तु अची वेंदो पर ख़बर न आहे यार वरी मदरसे में अचे हलाए न अचे सुभान अल्लाह रया अठई रात सुबुह में साजरी लुअ लुअ मदिल लतीफ़ थे कर इन्हनि जी तात ये ढुगल सजी ज़ात बेफेरे भाग मिलई जानो ताकन में ताकि सोन और मेरा नीर में पान मखाउन घोर पोया जेह बियोर टक्कर बबल गई का परी सुभान अल्लाह साईं बुताऊं दुबा सा वॾा वॾा मानी खाई पार वियासीं ही माण्हू असांखे हथ में धोया उनजे शागिर्द किन ॾंद पे खोटिया त किन हथ पे धोता साईं कुर्सी ते अकेलो रहिजी वियो मौली साहब हाणे मौली साहब वज वठी साईं जे अॻियां गोॾा भञी वेठो साईं खे अर्ज़ कई सोना कि तुंहिंजे अखियुनि में जेके ॻाढ़ियूं ॻाढ़ियूं लकीरूं अच्छे अच्छे पर्दे ये उजागे जी कर या थकावट बीमारी त बाबूअन मुर्की फरमा मौली साहब कि रब करीम पंहिंजे कुदरती हथनि सां पाण ई लिखा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सही तूं सुम्हंदा करे आयो फरमाई यनाम वैनी वला यनाम कल्बी मुंहिंजूं अखियूं सुम्हंदियूं दिल मुंहिंजी सुजा सुभान अल्लाह साईं भला थोरो कमीज़ तव्हांजी पुठियां खण उन सां ऊंची कमीज़ खणी जल्दी जल्दी में मोहरे नबूवत खे चुमी ॾे सुभान अल्लाह मोहरे नबूवत ते नज़र पई चुमी बि ॾिनाई सदके आए शागिर्दो मुबारक दे आदे मदरसे में अल्लाह जो आखिरी नबी आयो है सुभान अल्लाह प्यारा मुसलमान भाइयों रब के ना थी वया ये ख्वाब हो न ख्याल हो कि सदे भर में भी आयूं थोड़ी फकीरी हाल हो सुभान अल्लाह लख मुबारक मोमिनो अज असांजे मदरसे में सुहाना पंहिंजे हिन मदरसे में आयो मोहम्मद पाण सुभान अल्लाह से अबू तालिब चयो मुल साहब हाणे असांखे इजाज़त ॾेई कम ठाहियूं आहिनि वापसि मोटणो आहे तिजारती सफ़र आहे जॾहिं महबूब जी जुदाई जो वक़्तु आहे मौली साहब सॼो ढिलो थी मौली साहब जी दिलि न पई थिए त महबूब वञे जुदाई थी पंहिंजे दर ते सवे एॾा कुर्ब करे साईं हाणे
पुछंदे माण्हू छा चवंदा महबूब चयो काफ़िलो हलियो मौली साहब जी बाहूं ॿधी पुछो उथण वारी जाइ वण वारी जाइ ते आया मौली साहब हली लथुसि मुंहिंजा कारा मुसलमान भाइरो ॿ शागिर्द मौली साहब खे सहारो ॾींदा साईं उठ ते वेह पियो मौली साहब जे लीवनि मां महिरबानी उठ हलिया त मौली साहब भॼे पिया शागिर्द जलील पिया त वींदलनि सां केतिरो वींदे मौली साहब चयो मां बि त बेवस आहियां छा कयां हैरान वरी वरो यूं मुंहिंजो हो त वठी यूं मुंहिंजो हो त वठी पई करो भरो यूं मुंहिंजो हो त वठी ज़ैनुल बादशाह गवाएगा ज़ैनुल बादशाह गवाएगा सुभान साईं वाह जो शेर याद है प्यारा मुसलमान भाइरो साईं उठ ते सवार थी वञनि पिया मौली साहब बाहूं ॿधी डोड़ंदो वञे हे दर्द मां हूं कयमो अल्लाह दोस्त दर जे सुभान अल्लाह दर्द मां हूं कयमो दोस्त दर जे आस पास ये जीअर जान बदली अचते कबर जे आस पास सुभान अल्लाह लाश मुंहिंजो कढ दफ़न दोस्त पंहिंजे दर जो लाश मुंहिंजो कढ दफ़न दोस्त पंहिंजे दर जो ही जनाज़ो तुंहिंजी रहे तुंहिंजी नज़र जे आस सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये जनाज़ो जारी रहे तुझी नजर दे सुभान प्यारा मुसलमान भाइरो या मुझे मुस्तफा जो शान मुझे महबूब जो मकाम साईं के जी न सुञातो उन कुछ न सुञातो अल्लाह से खुले लफ्ज़न में कुरान में फैसलो करे छॾियो कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बुकुम तुंहिंजा महबूब हिते रब ईअं कोन चयो मुनाफ़िक़नि खे चओ काफ़िरनि खे चओ इंसाननि खे चओ मुसलमाननि खे चओ मोमिननि खे चओ फलानी मख़लूक़ खे चओ न कुल इन कुंतुम मुंहिंजे हिन जग में जेका बि मख़लूक़ सुभान अल्लाह वण छो न हुजे हरणी छो न हुजे पखी परंद बच्चू छो न हुजे सभिनी खे चओ रब सां मोहबत सां कयो त मुंहिंजे मुस्तफ़ा जे हुक्म ते क़ुर्बान सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये वण खे चयो त हल हली पई सिज खे चयो मोट त सिज मोटी पइजा मुंहिंजे मुस्तफ़ा जी छा मुंहिंजे महबूब सां मोहबत चंड खे चवे त लही पो सॼो न अधु वरी अधु जीअं मुंहिंजो महबूब चवंदो वञे थी मञी मुंहिंजे हबीब जी ॻाल्हि न मञी पोइ मुंहिंजो न आहे जेकॾहिं मूं चाहियो त मुंहिंजे महबूब जा थी सुभान अल्लाह युहिब्बुकुम अल्लाह हज़रत दया कल्बी साईं वटि ईंदो निहारींदो साईं चयो त ईमान आहे अर्ज़ु कईसीं दिलि चवे पई त कलमो पढ़ां पर असां अहिड़ा पाप करे वेठा आहियूं त हाणे असांजी बख़्शिश साईं चयो छा कयूं चईसीं असां पंहिंजे दौर में ज़िंदा नियाणियूं कोई तफ़क्कुर अस्तग़फिरुल्लाह पत्थर हणी मारींदा अस्तग़फिरुल्लाह मुंहिंजी नियाणी हुई आहे सफ़र में पोयां नियाणी वॾी थी वई मुंहिंजी घरवारी मूंसां ॻाल्हि न कई
जॾहिं आउं मोटी आयुसि पोइ ख़बर पई मुंहिंजी धीउ आहे मां दोखे में वठी वियुसि हिकिड़े खॾे में धिको ॾिनो मथां पथर हयूं मुंहिंजी नियाणी सॾ कया बाबा मुंहिंजे रोज़ी में खुटो आई त छॾे ॾे वमा मिन दाबतिन फिल अर्द इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा अल्लाह रब जो जान खुलो पियो आहे मां किथे बि पेट पालींदुसि मूंखे मार ॾे पर मूंखे पीस न आहे मूंखे रहम न आहे मां घर ताईं वेंदो रहियुसि दॿियल पथरनि में आवाज़ बाबा बाबा अल्लाह घर ताईं आवाज़ ईंदा रहिया मूंखे रहम न आहे सोणा हाणे उहे ॻाल्हियूं यादि थियूं अचनि कननि में आवाज़ था अचनि त राति जे निंड नेरनि जी ख़तमु अल्लाह अकबर थी वेही था रहूं सॼी राति था रोऊं न्याणियुनि खे यादि कयूं एॾा जो असां पाप कया हाणे असांजी बख़्शिश किथे थींदी बाबूअनि फरमायो बाबूअनि जे अखियुनि मां ॻाढ़ो कतार नीर वही पिया अलाह जो क़ुर जिब्रील खणी आयो मुंहिंजा महबूब इन्हनि खे चओ आयो पापी आरा ज़ुल्म कया सभु कुझु कयो आहे दुआ कयो मुंहिंजे मुहम्मद मुस्तफ़ा खे अहिड़ो जवान मिली वियो आहे जो कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बुकुमुल्लाह तुंहिंजा ग़ुलाम थियनि तुंहिंजे तोसां मोहबतूं कनि तोसां क़ुर्ब कनि तुंहिंजी इताअत कनि युहब्बुकुमुल्लाह मां मोहबत बि कंदुसि वयग़फिर लकुम ज़ुनूबकुम इन्हनि जा इहे वॾा गुनाह सुभान अल्लाह अल्लाहु गफूरुर रहीम मां गफूरुर रहीम रब आहियां दुआ कर तो बिचे मुस्तफा जा जो तो जहिड़ो दिल भर हिन जे नसीब में सुभान अल्लाह सुभान अल्लाह चलो मां मन सर्व असां इंसान न पखी परंद हर शइ जे लाइ हुकुम आहे त मुंहिंजो महबूब हुकुम कंदो वञे सिरड़ा झुकाई सुभान अल्लाह मुंहिंजे हुकुम जो इंतज़ार न कजो महबूब चई वञे सम्झ मुंहिंजो हुकुम सुभान अल्लाह अवां निमाज़ में बीठा हुजो मुंहिंजो हबीब अवां खे हकल करे सॾु करे निमाज़ जी परवाह न कजो उते जो उते निमाज़ छॾे मुंहिंजे महबूब जी ॻाल्हि ॿुधो मुंहिंजे हबीब जो कमु बि करियो अगरि विच में वुज़ू न आहे टुटियो त पोइ वरी साॻी जाइ ते वञी निमाज़ शुरू कयो मुंहिंजी निमाज़ खे को बि ख़तरो सुभान अल्लाह मुंहिंजे महबूब जे कम सां मुंहिंजे हबीब जे कम सां माण्हू अलाए छा सम्झो आहे सभु कुझु साईं निंदे खां मुजाहिद वेठो आहे लालनि लॾींदा पिया वञनि इहो निंदे खां आयो आहे यारो इन जी फरमाइश दोस्तों हाणे जी जी हली वई आहे दोस्तों अगर तो सुनो अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह सुभान अल्लाह कला की कला तो मुझे यार कदे हिकड़ी झलक हली मुझे महबूब जो ॻाल्हाइण हली मुझे महबूब जी हिक मुरकत खां बर्दाश्त सुभान अल्लाह सुभान अल्लाह कला कयो कला अबू बकर सिद्दीक तो छा थी वियो आहे छा छा प्यारियो वियो आहे तू तो खसारे में हलियो हज़रत अबू बकर सिद्दीक फरमायो खसारे में मां न खसारे में तू तुझी जमात अबू जहल उनजा मनी ॾण मूंखे रब कामयाब करे छॾियो सुभान अल्लाह यकदम रब करीम जिब्रील खे मोकिलियो मुंहिंजे महबूब खे चओ अबू बकर खे ख़ुशख़बरी ॿुधा सिद्दीक़ अकबर तो हक़ जो कलमो थियो आहे आउं तुंहिंजी तर्जमानी थो कयां वल असरी इन्नल इंसान लफ़ी ख़ुसर सिद्दीक़ अकबर तो हुनखे सच चयो आहे अवां खसारे में आयो मां रब बि तुंहिंजा मुस्तफ़ा तुंहिंजे ज़माने जो कसम खणी अबू बकर जी साथ थो खणा त अबू बकर सिद्दीक़ सच चयो आहे इन्नल लज़ीना आमनू जन तो मुस्तफ़ा खे सुञातो आहे उहे ई कामयाब थिया बाक़ी इहे सभु खसारे सभु खसारे में आयत जो शान नज़ूल हुओ मुंहिंजा प्यारा दोस्तों हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी मोहबत सुभान अल्लाह हिकु दफ़ो साईं हरम पाक में नमाज़ में पढ़ी हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो छा हूंदो कमु चवंदो त जंहिंखे महबूब ॾांहुं वञिणो आहे सिद्दीक़ अकबर जे लाश सां गुज़री पियो सुभान अल्लाह हिकु दफ़ो जहिड़ो थी वियो साईं सिद्दीक़ अकबर अकेलो होॾा काफ़र घणा साईं खे एॾा धक लॻा मुंहुं वारा चहिरे वारा
तो साईं जो 3 ॾींहं 3 रातूं अदा अब्दुल गफ़ार नक नज़र न थे एॾी सोच चौथे ॾींहुं साईं होश में आयो मां प्यालो पाणी जो खणी अबू बकर सां तो नाश्तो रखिया 3 ॾींहं थिया आहिनि पाणी न अखियूं खोल पुट पाणी पियारिया अखियूं खोले चई मां पाणी पिया पीअंदासीं ॿुधा त मुंहिंजो महबूब कहिड़े हाल सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुंहिंजो महबूब कहिड़े हाल आऊं त फटजी किरी पियो बेहोश थी बेबस बेहोश थी कोई ख़बर न आहे त मुंहिंजे महबूब जो अलाए कहिड़ो सुभान अल्लाह मां हीअं पाणी कोन पियसि या महबूब खे वठी या मूंखे सहारो ॾेई महबूब ॾे वठी मां पंहिंजो हबीब ॾिसां त मुंहिंजो हबीब कहिड़े हाल सुभान अल्लाह मां उते वई मुंहिंजे महबूब खे अर्ज़ु कई मुंहिंजो पुटु खाए पीए कोन तुंहिंजी पुछा थो वेठो करे सोना महिरबानी कर साईं पाण हली आया जॾहिं हज़रत अबू बकर जे दरवाज़े ते आया त ॾिठो त जिब्रील अमीन कमरे मां ॿाहिरि निकितो सुभान अल्लाह साईं फरमाए जिब्रील तूं कीअं आहीं अर्ज़ु कई सोना रब मोकिलियो त वञी अबू बकर खां बीमारी जो पुछी सुभान अल्लाह सुभान अल्लाह जिब्रील तोखे छा चई जिब्रील ॿुधायो साईं मूंखे चई त ॾाढो में सूर आहे सुभान अल्लाह साईं जो अंदर विया सोने सिद्दीक़ अकबर जी नज़र सुभान अल्लाह ख़ुशीअ में साईं रोन शुरू सुभान अल्लाह छा मुंहिंजो दर छा महबूब जा कदम सुभान अल्लाह सोना मां हिकु कदम जे लाइक़ु न आहियां मुंहिंजा कुर्बान वड़ करे छॾ साईं फरमायो ॿुधा तबियत कीअं आहे सोना मां त ठीकु आहियां सुभान अल्लाह मां त ठीकु आहियां साईं फरमायो जिब्रील खे जो ॿुधाई त हाणे ॾाढुनि में सूर आहे मूंखे बि जो ठीकु आहे सोना उहो जिब्रील हो सुभान अल्लाह मुंहिंजो हकीम सुभान अल्लाह सुभान तूं अल्लाह त मुंहिंजो डॉक्टर सुभान अल्लाह सोना जिब्रील आयो तॾहिं सूर हो तो जहिड़ो महबूब हली आयो सूर ई छॾ सुभान अल्लाह सुभान अल्लाह दर्द मर्द सभु मूंखां नहीं सुभान मालिकनि मूंखे शिफ़ा ॾी प्यारा मुस्लमान भाइरो सुने महबूब करीम फरमाया अबू बकर जी ॻाल्हि त ॿुध कि मुंहिंजी मुंडी खणी वञी सोनारे वटि वञ हिन जे पुठियां अलाह जो नालो त लिखाए पुष्ट ते अलाह जो नालो लिखाए हज़रत अबू बकर रस्ते में मिलियो सोनारे वटि वञी सोचे सोनारा हिकिड़े पासे अलाह लिख ॿिए पासे मोहम्मद लिखी सोनारे ई साईं मुंडी खणी आई महबूब खे ॾिनई साईं जो मुंडी ॾिठी त हिकु तरफ़ अलाह ॿिए तरफ़ मोहम्मद वरी हेठां लिखियो ॿियो अबू बकर सिद्दीक़ सुभान अल्लाह साईं फरमाया सोना अबू बकर ही छा मूं तोखे चयो अलाह सोनो सिद्दीक़ अकबर जी दिलि बर्दाश्त कोन कई मां अलाह खां तोखे कीअं धार जीअं रब तोखे क़ुर में किथे धार कोन कयो जंहिं तोखे मस्जिद महराब मुंबरनि ते तोखे धार न कयो आहे अर्श अज़ीम ते कुंगरनि ऐं दीवारनि ते तोखे धार न कयो आहे कई मोड़ ते तोखे रब जुदा कोन कयो आहे अबू बकर कीअं थींदो आहे जो तुंहिंजे नाले खे रब जे नाले खां जुदा करे बाक़ी सोना मां जहिड़ो मूंखां भरोसो वठो अबू बकर मूं कोन लिखाए जिब्रील अमीन नहीं आहे जिब्रील अमीन नहीं आहे मुंहिंजा महबूब सिद्दीक़ अकबर जो ॾोह कोन्हे अबू बकर रब सुभान सुभान अल्लाह सुभान अल्लाह अबू बकर रब करीम लिखायो सुभान अल्लाह सिद्दीक़ अकबर जी दिलि न घुरियो त महबूब खे रब खां जुदा कयां रब तो चए मूं न घुरियो अबू बकर असां सां जुदा सुभान अल्लाह अबू बकर सिद्दीक़ असां सां गॾु या मुंहिंजे राणी यारे हार जो शाह यारे बाज़ार जो शाह सुभान अल्लाह आख़िरी वक़्तु आहे नमाज़ जी पाबंदी कयो क़ब्र खे यादि कयो आख़िरत खे यादि कयो पंहिंजा अक़ीदा बचायो ऐं अहिड़नि जवाननि सां राब्ता हिननि जवान या असांजो साईं ख़ान मोहम्मद मुजाहिद सुभान हिन इलाइक़े में ॿाह जो कमु कयो साईं जहांगीर वारा सभु जेके बि जमात मुंहिंजा प्यारा हुननि जी वॾी क़ुर्बानी वॾा कम हिननि जा साथ ॾियो
मुझा प्यारा पंहिंजा अक़ीदा बचायो पंहिंजा नज़रिया बचायो ऐं उन सुल्तान ते कंहिंसां जहिड़ो कंहिंसां विड़ो कंहिंजी गिला कयो पंहिंजे वॾड़नि जो जेको तरीक़ो अचे थो आशिक़नि जो तरीक़ो अचे थो इन तरीक़े खे न छॾे इन तरीक़े खे न छॾे पंहिंजा मदद बचा पंहिंजे हेड़नि मुजाहिदनि पढ़ायो इंशाअल्लाह इहे सुभाणे आशिक़ रसूल थी निकिरंदा इहा असांजे तव्हांजे लाइ वॾो सुन्नत जमात जो कमु इंशाअल्लाह हाय हाय ताल मेरो खणी लाल लदीदा प्यावयो तारा तेरा ताछो पारो छदीदा तावनन सुभान अल्लाह काल हाजे के कथे अज से कोने हिते आल्हा जेके कथे अज से कोने हिते महबूब मू मस्कीन खां महबूब मू मस्कीन खां थार थींदा तावन तारा परीना ताछो पारो छदीदा तावन हाय हाय हिता लॻड़ो खणी सभई मोहब्बत सां अची वियो